बदीन मां आजी ज़नवर लाशा जी रिपोर्ट मूजिब तलहा जे साफ़ी एजाज अली मल्हा ऐं BISP इंचार्ज तलहा जी जवाद ज़फर जमाली विच में हलंदड़ ग़लत फहमी जी बुनियाद ते तकरार जो नबेरो गुज़िरियल 10 ॾींहं पुलिस स्टेशन तलहार में साफ़ी इताह तलहा जे अॻवाननि जी मौजूदगी में हल कराए दिल्लीन में मेड़ साफ़ कराई वई। साफ़ी इताह तलहा जे अॻवाननि में मौज़िज़ प्रेस क्लब तलहार जे सदर मोहम्मद सिद्दीक थेबो सिटी प्रेस क्लब जे सदर सरदार हाजी खान लाशारी न्यू प्रेस क्लब जे सदर सरदार सजाद चांडियो ऐं अवामी प्रेस क्लब तलहा जे सदर आजिज़ अनवर लाशारी जे मौजूदगी में जवाद ज़फर जमाली ऐं साफ़ी एजाज मल्हा ॿिन्ही दोस्तनि ॿिन्हिनि जो पासनि खां ॻाल्हियूं ॿुधी जेके बि ग़लत फहमी सबब कशीदगी जो कारण बणियल ख़दशा हुआ अक़ली ऐं इल्मी ज़हानत सां दूर कराए ॿिन्ही खे भाकुर पाराए खीरखंड कराए वियो। हाणे को बि कलम धणी अकेलो न आहे। जेको बि इतिहाद में शामिल प्रेस क्लब आहिनि उन्हनि जा मेंबर तोड़े उहिदेदार इतिहाद जो हिसो आहिनि। रिपोर्टिंग हवाले सां या रिपोर्टिंग करण दौरान कंहिं बि कलम धणीअ सां कंहिं बि वॾेरे या भोतार जो ज़ुल्म या जबर हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। जेकॾहिं को बि वॾेरो या भोतार तकिड़ो ई थी करे कलम धणीअ ख़िलाफ़ बेगुनाह उथियो त असां इतिहाद जा समूरा साथी गॾिजी उन वॾेरे तोड़े भोतार जी भरपूर नमूने सां मुक़ाबिलो करे ॾेखारींदासीं। हिन मौक़े ते बाबू जत, मुनव्वर अली जतोई, रुस्तम अली कहेरी, जमशेद मल्हा ऐं ॿिया कलम धणी पिणु मौजूद हुआ।